अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। शाहपुर जानिया रिपोर्टर सैफुल्लाह बुगियो मौजूब जिसकम शहीद बशीर खान कुरैशी तालके काज़ी अहमद जे कांग्रेस जो इजलास जिसकम सीनियर अगवान सरफराज़ मेमण जी सदारत में थियो। जिसकम ज़िले डिप्टी ऑर्गेनाइज़र काशिफ लाखो, ऑर्गेनाइज़र नज़ीर अहमद दाहिरी ख़ुसूसी शिरकत कई। उन मौके ते जिसकम तालके काज़ी अहमद जे 5 रुकनी बाडी चूंडी वई, जंहिंमें चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर लहर रखियो कल्होड़ो, डिप्टी ऑर्गेनाइज़र यूनुस उनड़, ऑर्गेनाइज़र सैफ सिंधी, वकील उनड़ ऐं नजफ़ बलाडी चूंडिया विया। जॾहिं त चूंडिजी आयल नवनि दोस्तनि खे जिसकम सीनियर अगवान सरफराज़ मेमण हलफ़ खणायो। उन मौके ते कारकुननि खे ख़िताब कंदे सरफराज़ मेमण, काशिफ लाखो, नज़ीर दाहिरी, सैफ सिंधी चयो त सिंध हिन वक़्तु इंतिहाई नाज़ुक मोड़ ते आहे। सिंध दुश्मन मंसूबनि बेरहटां ज़ुल्फ़िकाराबाद DHA ज़रिए धारिया सिंध में आबाद करे सिंधियुनि खे थोराए में तब्दील करण जी साज़िश कई वई आहे। सिंध जे वसीलनि जी फुरलट जारी आहे। अहिड़नि हालतुनि में क़ौमी कारकुननि खे पंहिंजे सिफ़नि खे मज़बूत करे साईं GM सईद जो नज़रियो सिंध जे आम माण्हुनि ताईं पहुचाइणो पवंदो। हिननि चयो त सिंधु दरिया जा 6 कैनाल कढी हुक्मरान सिंध खे बंजर बणाइण चाहिनि था। आख़िर में फ़क़ीर सावण उन्हनि मौके ते गीत ॻाए दाद हासिल ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।